टंडो आदम सिटी थाने की हद अंदर रामापीर मंदिर में एक हफ्तो अॻु थियल चोरी बरामद। चोर सोगा रिपोर्ट मूजिब एसएसपी सांगड़ एजाज अहमद शेख सेफ सिटी ऑफिस टंडो आदम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त टंडो आदम जे सिटी थाने की हद मोची गलीअ में वाक़े रामापीर मंदिर अंदरां एक हफ्तो अॻु थियल चोरी जा मुख्य जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं सामान पिणु बरामद कयो वियो आहे, जेको मंदिर जे धड़ियुनि जे हवाले कयो वियो आहे। जॾहिं त मुख्य जवाबदार सज्जाद रिंद ऐं अली शेर खासकेली उर्फ ॾाॾो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुन चयो त चोरियुनि जी वारदातुनि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। हुन वधीक कयो त शहर जे ॿिए मंदिर झूलेलाल मां चोरी वारे वाक़े जी सीसीटीवी फुटेज मौजूदु आहे। तमामु जल्द इन जा जवाबदार ऐं चोरी थियल सामान बि बरामद कराए ॾियण जे हवाले सां कोशिशूं जारी आहिनि। तमामु जल्द ॿियो सामान बि हथ करे वापसि करायो वेंदो। हुन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस दौरान डीएसपी मोहम्मद मूसा अबड़ो, एसएचओ सिटी गुलाम शबीर दलवाणी, हेड मुहर्रर अलाबख्श डोमकी, पीपी ज़िले सांगड़ जे अक़लियती बिरादरी जो अॻवान राजेश कुमार भैरदासाणी, बाबू राजकुमार, मास्टर लीलाराम प्रेमी, संजय कुमार मामनाणी ऐं ॿिया मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची